ख़बर जो सिलसिलो जारी है। हाणे ख़बर शामिल कंदासीं भाऊ खोसो मां अब्दुल वाहिद ईसानी जी रिपोर्ट मुताबिक़ त भाऊ खोसो थाणे जी हद हिकु भेरो ॿीहर बदमनी जी बाहि भड़की पई आहे। इलाइक़े वासियुनि वरी हिकु दफ़ो ॿीहर खौफ़ में वठिजी विया आहिनि। पुलिस थाणे जी हद ताईं महदूद। राति हिते शहर मां इम्तियाज़ खोसो कोट मां ॾांद चोरी थी वियो। भाऊ खोसो थाणे जी हद में हिकु दफ़ो ॿीहर चोरनि जूं वारदातूं शुरू थी वयूं आहिनि। इलाइक़े वासियुनि जूं निंडूं हराम थी वयूं आहिनि। इलाइक़े वासियुनि खौफ़ में वठिजी विया आहिनि। हद जी पुलिस गश्त बजा थाणे ताईं महदूद थी वई आहे। रात नामालूम चोर भाऊ खोसो विच शहर मां डॉक्टर इम्तियाज़ खोसे जे कोट मां कुर्बानी मां बीठल 5 ढोरनि मां 3 ढोर काए फरार थी विया आहिनि, जंहिंजी मालियत 9 लाख ॿुधाई पई वञे। नामालूम चोर चोरी करण खां पोइ आसानी सां काए फरार थी विया आहिनि। पुलिस वाक़े वारे हंधि फौरी पहुचण गवारा न कयो। डॉक्टर इम्तियाज़ खोसे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त चोर कोट जी दीवार तां चढ़ी अंदरि दाख़िल थी वाड़े अंदरि गेट खोले मेन गेट मां जेको अंदरि बंदि हो तंहिंखे खोले ॾांद काए फरार थी विया आहिनि। हिन जो त इलाइक़े वासी पहुता, साफ़ ई पहुता, पर अफ़सोस आहे एसएचओ भाऊ खोसो न पहुतो।